नहीं डरते ये सर कट जाए जब जाए वो परवाह नहीं करते। सल्लमो या कौम बल सल्लु अला सदरिल अमीन मुस्तफा जाइल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बाबा बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हमदई सलातो सलाम का बाद में इंतहाई वाजिबुल एहतराम कसीर तादाद में तशरीफ फरमाजी कदर उलमाए किराम हुफ़ाज़े इज़ाम बिलखुसूस सदर महफिल ज़ीनत महफिल उस्ताज़ुल उलमा हज़रत अल्लामा व मौलाना साईं क़िबला मुफ्ती मोहम्मद अय्यूब सिकंदरी साहिब दामत बरकातुहुल आलिया सदर जमीयत उलमाए सिकंदरिया ज़िला मीरपुर खास अयजो हिन महफ़िल जारू रवा उस्ताज़ुल हुफ़ाज़ हज़रत अल्लामा व मौलाना साईं हाफ़िज़ कारी मोहम्मद खान नूरजो सिकंदरी साहिब ज़ीद मजदूर जिनजे मेहनत इंसान कोशिश इंसान सालाना जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह वली शौक़ सां ज़ौक़ सां मनाइद कयो वेंदो आहे। और नई सिलसिले में अज असां सब हिते हाज़िर थिया आहियूं ऐं इन मीराज शरीफ जी बरकत आहे जो हिन पारे जा बनरा जिन कुरान पाक जो हिफ्ज़ मुकम्मल कयो उन्हनि जे मथे ते इज़्ज़त जी दस्तार सजाई वई। रब करीम नन्हरनि जे वालिदैन खे बरकतूं अता फरमाए ऐं इन्हनि नन्हरनि खे अल्लाह जी कुरान पाक जो इल्म अता फरमाए आलिम दीन बि फरमाए। साईं मुफ्ती साहब फरमायो ऐं ॿिए दोस्तनि मूंसां ॻाल्हि कई हुई त अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ साहब नमाज में कुरान पाक जो हुक्म शरीफ मुकम्मल कयो। असां अहले सुन्नत व जमाअत खे चयो वेंदो आहे त कुरान पाक नथा पढ़नि कुरान पाक जी तिलावत घटि था कनि हालांकि पंज आंगुरियूं बराबर कोन्हे जे हुननि में कुरान पाक पढ़ण वारा आहिनि त अल्हम्दुलिल्लाह असां में बि अहिड़ा मुजाहिद हाफ़िज़ कुरान पाक जा मौजूद आहिनि। हज़रत साईं क़िबला मुफ्ती मोहम्मद रहीम सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया या दरगाह पाक जो खतीब इमाम इशा जी नमाज़ फजर जी नमाज़ अल्हम्दुलिल्लाह दरगाह पाक ते पढ़ाईंदा आहिनि त महसूस ईअं थींदो आहे त माण्हू मस्जिद नबवी में या मस्जिद हराम में नमाज़ पढ़ी रहियो आहे। ये भी मसनूई तौर ते नंढियूं सूरतूं न बल्कि मुकम्मल सूरत कुरान पाक जूं वॾियूं वॾा रुकू कुरान पाक जा तिलावत कया वेंदा आहिनि। तिलावत करणु खपे छो त अल्लाह जी ज़ात बाबरकात कुरान पाक में जिते बि मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत ऐं बेसत जो ज़िक्र फरमायो आहे त सभ खां अव्वल हथियार ऐं ज़िम्मो जेको आमना जे लाल जो ज़िक्र कयो वियो आहे उहो कुरान पाक जी तिलावत लक़द मन्नल्लाहु अला अल-मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम
यतलू अलैहिम आयातिही रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम वल्लज़ी बअस फिल उम्मिय्यीन रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा ऐ अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़्क़ तिलावतिही उलाइका युमिनून बिही व मन यकफुर बिही फउलाइका हुमुल खासिरून। यानी कुरान पाक की तिलावत ही हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुम्मा आमिना के लाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्तिदाई ज़ाहिरी ऐलान नबूवत जो को ज़मानो आ यानी जे मक्की जिंदगी कहे मक्की जिंदगी जा इब्तिदाई 12 साल न हज फर्ज न नमाज फर्ज न रोजा फर्ज न ज़कात फर्ज तौहीद रिसालत जो पैगाम क़यामत जो होला क्यों आहिनि पर ओए आमिना जे लाल कुरान पाक जो सूरतन खोले खोले मक्के वारन खे ॿुधाई अल्लाह जल्ल शानो जो बाबा में एॾो कुरान पाक पढ़े जो रब सूरे ताहा जो इब्तिदाई आयत नाज़िल फरमाए महबूब के फरमाए ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितशक़ा इल्ला तज़किरतन लिमन यख़शा ऐ चोटी जे जंग जड़ी सूरत रखण वारा महबूब असां ते कुरान पाक इन जे लाइ नाज़िल न कयो आ त तू ॾींहुं रात उजागा करे मशक़तूं करे तकलीफ़ूं करे पंहिंजे पाण खे तकलीफ़ में विझी मशक़त में विझी ही कुरान पाक त असां नसीहत तौर नाज़िल कयो आ उन्हनि जे लाइ जिन जे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ आ तेरी कुरान पाक खां परते न थिजे ऐं जेस ताईं उम्मत कुरान पाक खे मज़बूती सां झलियो बीठी ही त उहे उन वक़्त जा बादशाह अहिड़ा हा रईस अहिड़ा हा उहे वक़्त जा जीअं त आलिम इमाम फ़क़ीह दरवेश अहिड़ा हा रईयत अहिड़ी ही जो कुरान पाक खे जेका क़ौम वठंदी आ अल्लाह से जल्ल शानो करे उन खे रुसवा कोन कंदो आ कुरान पाक जे सदके अल्लाह जी ज़ात बाबरकत टुटल क़ौमन खे रब इज़्ज़त अता फरमाईंदो आ इन जे करे मुजादा इन मीलादुन इन प्रोग्राम इन जलसन जो मकसद इहो ई हूंदो आ त असां कुरान में ॿोधी अचूं असां अल्लाह जी नाम बाबरकत जे फरमान में ॿोधी अचूं असांजे मोबाइल ला टाइम हूंदो आ फिल्मुनि गाननि ड्रामा ला टाइम हूंदो आ पर कुरान पाक पढ़ण जे लाइ टाइम नाहे तिलावत करण जे लाइ टाइम नाहे तिलावत ॿुधण जे लाइ टाइम नाहे शाद रब करीम असांजे दिलनि खे कुरान पाक जे नूर सां रोशन ऐं मुनव्वर फरमाए अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ साहब जो यो अमल काबिल सताइश काबिल तहसीना मुक़्तदी नमाज़ पढ़ण वारा भलारा उन्हनि खे मुबारक हुजनि ऐं अल्लाह से जल्ल शानो जी ज़ात बाबरकत हर हाफ़िज़ कुरान खे ऐं हर क़ारी कुरान खे कुरान पाक सां ई मोहब्बत ऐं लम नसीब फरमाए कुरान पाक जो कुझु आयतूं तव्हां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि मौज़ूअ सुफ़ जे लाइ उन जो ई तर्जुमो तफसीर तव्हां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि सब मोहब्बत शौक़ ज़ोज़ सां हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में दुरूद और सलाम जो नज़रानो सभई करके पढ़ाईंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह साल जा 364 ॾींहं इंतज़ार करे कमेटी वारनि प्रोग्राम रखियो आहे जागो था ऐं माशाअल्लाह थदड़ी हवा पई लॻे का घुट कान्हे का इन जे करे निंड न बल्कि सुजाग थी दुरूद अहिड़ो करो
जो महबूब जी बारगाह में मक़बूल पेजी वञे त नई साल मदीने पाक जी हाज़िरी थी वापस साहब ज़बान ख़ामोश हो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। सुल्तान बारो अल्लाह पाक जी रात बाबरकत कलाम पाक में शाह फरमायो दिले कम कर व मिनन नास मन यतखिज़ु मिन दूनिल्लाहि अरबाबा युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। कुर्बान रब्बनी ज़ात बाबरकत के बेमिसाल कलाम तमाम खुदा बाबरकत जो कसम अल्लियो जय उम्मत के कुरान पाक के पकड़नो मजबूती सां छॾणो उन उम्मत कुरान पाक के छॾे ॾिनो तफसीर तर्जुमो मानाओ उन जा राज़ ये तवदी अल्लाह पाक जी ज़ात बाबरकत जी इनायत मेहरबानी हुंदी जंहिंखे रब तफसीर जो इल्म ॾे तर्जुमो माना मफ़हूम सम्झ में अचे पर खुदा की बात बाबरकत जो कसम ओ भाग वारो ॿिया नबी जूं उम्मतूं ॿियनि नबियनि खे जेके किताब ॾिना कोई किताब याद करण हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कान हुई उन्हनि किताबनि खे पढ़ण बि हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कान हूंदी ॾुखिया ॾुखिया लफ़्ज़ हूंदा ज़बान उन्हनि जी वरदी कान हुई पर अल्लाह पाक जी राज बाबरकत कुरान पाक जे लाइ बार बार फरमायो वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फहल मुद्दकिर यानी असां कुरान पाक खे याद करण जे लाइ माना पढ़ण जे लाइ न ॿुधण जे लाइ न बल्कि असां इन खे याद करण जे लाइ एॾो आसान बनायो सहल बनायो जो अबुल हाकिमीन नाना करण वारो पर रब वरी दावत तो ॾे फहल मुद्दकिर आहे जेको कुरान पाक के सीने सासाए कुरान पाक याद करण जे लाइ अॻिते वधे हिम्मत करे अॻिते त अचे कुरान पाक के सीने सां लाए त सही अंदाज़ो लगा जंहिंजो याद करण आसान उन जो पढ़ण केॾो न आसान हूंदो उन जी तिलावत करण केॾी न आसान हूंदी नहनु नज़्ज़लना الذिक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह जी ज़ात बाबरकत हालांकि जिब्रील अमीन महबूब जी बारगाह में कुरान पाक जो आयतूं खणी अचण वारो खणी अचण जी ज़िम्मेदारी नुज़ूल जी नाज़िल करण जी ज़िम्मेदारी जिब्रील अमीन जी पर ही अल्लाह जो कलाम रब फरमाएंगे कोने को तही जिब्रील नाज़िल कयो ही कुरान पाक जिब्रील खणी आयो रब फरमाए तो हा खणी अचण वारो जिब्रील हूंदो नाज़िल थियण जो ज़रियो बणजण वारो जिब्रील हूंदो पर इन कुरान पाक खे नाज़िल करण वारा बि असीं आहियूं त इन जी हिफ़ाज़त करण वारा बि असीं आहियूं
कुरान पाक जो हाफिज़ आलिम क़यामत ताईं जेको चवे थो त मां कुरान पाक जी हुरमत ते पहिरो थो ॾियां हिफ़ाज़त थो कयां उन जो इहो बि भाग आहे जो जेको कम अल्लाह पंहिंजे ज़िम्मे कयो आहे रब करीम उन में पंहिंजे बाने खे शरीक कयो आहे नाज़िल करण वारो रब उन जी हिफ़ाज़त करण वारो रब पर जेकॾहिं को हाफिज़ कुरान पाक पढ़ाए थो को आलिम कुरान पाक पढ़ाए थो जेकॾहिं को मदरसे में उस्ताद कुरान पाक पढ़ाए थो त जेको ज़िम्मो हिफ़ाज़त जो रब करीम जो आहे अल्लाह से मुसब्बिबुल असबाब पर हाफिज़ जे ज़रिए उन मुदर्रिस जे ज़रिए उन उस्ताद जे ज़रिए रब कुरान पाक जी नशर व इशाअत बि करे पियो त कुरान पाक जी हिफ़ाज़त बि करे पियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो इन कुरान पाक में व मिनन नास माण्हुनि में कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि मन यत्तखिदु मिन दूनिल्लाह जेके अल्लाह खां सवा ॿी कंहिं शइ खे अरबाबन पंहिंजो रब बणाइनि था पंहिंजो महबूद बणाइनि था माना अल्लाह खां सवा ग़ैरुल्लाह जी पूॼा कनि था इबादत कनि था सजदो अल्लाह खे करणु खपे पर हू अल्लाह खां सवा ॿिए खे सजदो था कनि पेशानी अल्लाह जे अॻियां झुकाइणु खपे पर हू अल्लाह खां सवा ॿिए कंहिंजे अॻियां पेशानी झुकाइनि था यानी ॿिए खे रब तस्लीम कनि था ॿिए खे माबूद तस्लीम कनि था युहिब्बूनहुम का हुब्बिल्लाह वरी उन्हनि जो अकुल एॾो तकिर अल्लाह एॾी त बेवकूफ़ी आहे जो वरी उन्हनि पुतनि सां ईअं मोहबत कंदा ॼण त हू अल्लाह जी ज़ात बाबरकात सां मोहबत कनि था माना जीअं मुस्लमान अल्लाह जी ज़ात बाबरकात सां मोहबत कंदो आहे ईअं ई काफ़िर कोली भील पंहिंजे बुत सां पंहिंजे माबूद सां को वण सां मोहबत कंदो आहे को बुत सां मोहबत कंदो आहे को बाहि खे पंहिंजो माबूद बणाईंदो आहे पर अल्लाह ताला फरमाए थो वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह काफ़िर मुशरिक अल्लाह का सवा पुत जे अॻियां गर्दन झुकाए पेशानी झुकाए उनखे पंहिंजो रब तस्लीम करे उन सां मोहबत जी दावा कंदो आहे पर अल्लाह ताला फरमाए थो ईमान वारे जी हड़ावड़ा सभु कुझु मोहबत आहे त अल्लाह सां सुभान अल्लाह कैसा मोहबत आहे चओ गला गला कैसा वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह ईमान वारे जी पंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात सां मोहबत हूंदी अल्लाह सां लम हूंदी रब करीम जी ज़ात बाबरकात सां पर अशद्दु हुब्बन माना ईअं सम्झो त इश्क दीवानगी जे हद ताईं मोमिन पंहिंजे रब करीम जी ज़ात बाबरकात सां मोहबत कंदो आहे हद इते का कान हूंदी आहे लिमिट इते का कान हूंदी आहे सॼी काइनात हिकिड़े पासे हुजे पर ईमान वारो सॼी काइनात जो सौदो करे सघंदो आहे पर अल्लाह जी ज़ात बाबरकात जो सौदो न कंदो बेटा ईसा रहमतुल्लाह ताला अलैहि ते फरमायो त छा वञी छो तूं बेली बीगी गम जो वठ गंजक करीम जी जग जो वाली जो पुसो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सी अल्लाह जी ज़ात बाबरकात जा बाना जिन जे मज़ारनि जे मथां खुबा ॾिया पिया आहिनि रोज़ हज़ारे माण्हू जिन जी बारगाह में अची सलामी कंदा आहिनि मौजादा उन्हनि जी सॼी ज़िंदगी रब करीम जी ज़ात बाबरकात जी हुब में गुज़रंदी आहे हिदायत साफ़ करे फरमाईंदो आहे
तन तस्बीह मन मनियो दिल तबूरो जन्ने तंदों से तलब जुन वहदत सुर वजन्ने वहदहु ला शरीक लहू इहो राग रगुन से सुता मन सोहन निंदा इबादत तन जी वो अल्लाह जा वली अल्लाह जा बाना पंहिंजी ज़िंदगी रब करीम जी ज़ात बाबरकात जे नाले ते करे छॾींदा आहिनि उ फना फिल्लाह यानी अल्लाह जी ज़ात बाबरकात में पंहिंजे पाण खे फना करे छॾींदा आहिनि हुननि जे लाइ मिठी माइटी रिश्तेदारी हुननि जे लाइ दोस्ती यारी हुननि जे लाइ दुनियावी दौलत धन मिल्कियत अहमियत कान हूंदी आहे जेकॾहिं अहमियत आहे त सिर्फ़ रब करीम जी ज़ात बाबरकात जी आहे यानी अल्लाह जी ज़ात बाबरकात खां मथे हुननि जे लाइ का शइ कान हूंदी आहे बिना हिसाब करे ईअं बि फरमायो आहे त सारी राति सुबहान जागी जन यादि कयो तन जी अब्दुल लतीफ चए मिटी अब लधो मान कोई कन सलाम अचो आतन तन जी अल्लाह जी ज़ात बाबरकात जावाना रब करीम जी ज़ात बाबरकात सां मोहब्बत कंदा आहिनि हज़रत बेदाई साहब रहमतुल्लाह अलैहि जिला मशहूर आहे त पाण विया भिट जी उन वारीअ जे दड़े ते वञी वेठा वञी अल्लाह अल्लाह कयो अल्लाह अल्लाह कंदे कंदे ख़बर ई कान पई वाव लॻंदो वियो हवा भुलंदी वई उहा रेत उहा वारी ईंदी वई बेदाई साहब रहमतुल्लाह तआला अलैहि जे वजूद खे उन ढके छड़ियो शाह हबीब संदन वालिद इकरामी आयो ॾिठई त अब्दुल लतीफ काॾे वियो हूंदो बकरार खां पुछा कई त अब्दुल लतीफ ॾिठई अब्दुल लतीफ कहिड़े पासे वियो अब्दुल लतीफ खे मां न सुञाणा न मां अब्दुल लतीफ खे ॾिठो आहे पर टे ॾींहं थिया आहिनि टे रातियूं इन वारीअ जे दड़े मां आवाज़ पियो अचे अल्लाह अल्लाह हज़रत शाबी फरमायो त इहे पार पता त लतीफ जा आहिनि बेटा साहब जे मथां बि अची चवे थो लगी लगी वाह लचई लिंग लतीफ जा शाह साहब जे वजूद खे वारीअ ढके छॾियो आहे पर बेटा साहब उतां थो चवे पई खाना बसा पसण कारण प्रिय जे माना भले मुंहिंजा लिंग वारीअ मुंहिंजा ढके छॾिया पर इन वारीअ जे अंदर बि रब मूंखां विसरियो कोन्हे को अल्लाह याद सुभान अल्लाह नाराए तकबीर ओ मुझा दोस्त दीन मुसलमान भा मां इहो ई तुंहिंजी खिदमत में अर्ज पे कयो त अल्लाह जा बाना रब करीम जी ज़ात बाबरकात सां मोहब्बत कंदा आहिनि हज़रत पीसी सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह तआला अलैहि जिनजो वालिद इकरामी हज़रत सैयद मोहम्मद बका शाह शहीद रहमतुल्लाह तआला अलैहि जिनखे काठनि जी हिकड़ी भरीअ जे करे शहीद कयो वियो हो पर पाण अञा जिस्म में रूह अञा मौजूद आहे साहबजादा आया क़िबला तव्हां खे कंहिं शहीद कयो आहे असां फलांद वठूं असां इंतकाम वठूं बदिलो वठूं पीसी पट वारा फरमाइनि था न बदिले वठण जी इंतकाम वठण जी का ज़रूरत कान्हे का मां त उन्हनि सां उन्हनि जो थोराइतो आहियां जो आने बहाने उन्हनि जे ज़रिए रब करीम मूंखे शहादत जो रुतबो अता फरमायो आहे ऐं शहीद जो मथा
जो रूह कब्ज थे त अल्लाह जो दीदार थे पीसी पटवारा फरमाईंदा हिन करे मूंखे रब जो दीदार नसीब करे छॾियो आहे एना रूह मुंहिंजो प्रवास थींदो होॾा ख़ालिक हक़ीक़ी जो दीदार थींदो जॾहिं रब जो दीदार मूंखे मिली पवे त मूंखे ॿी का शइ दुनिया जी कान थी खपे न बदिलो वठिजो न इंतकाम वठिजो न हिननि खां तव्हां को हिननि जे मथां को ज़ुल्म को ॾाढ कजो मां अल्लाह जी रज़ा जे लाइ अॼु बि हिननि खे बख़्श करे छॾियो आहे त क़यामत में बि हिननि खे बख़्श करे छॾियो आहे कंहिं बि बदिले वठण जी ज़रूरत कान्हे का ओ मुंहिंजा दोस्त दीन मुस्लमान भा अल्लाह जी ज़ात बाबरकात सां मोहब्बत हुजे अल्हम्दुलिल्लाह इन आयत जे तफसीर में अल्लामा फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला ने लिखियो आहे वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह ईमान वारा सब खां वधीक मोहब्बत कंहिंसां कंदा अल्लाह सां पर अदब जे लाइ मुफ़स्सिरीन लिखियो आहे अल्लाह सां मोहब्बत कबी छा कबी ॻाल्हायो छा कबी मोहब्बत कबी पर जेकॾहिं को ईअं चवे त अल्लाह सां इश्क थो कयां त इहो चवण वारो बेअदब इहो गुस्ताख छो त अल्लाह जी ज़ात बाबरकात सां इश्क माना दीवानगी जे हद ताईं जो ख़बर ई न पवे त अल्लाह छा आहे रब जी ज़ात छा आहे रब जी वहदानियत छा आहे रब जी हेकराई छा आहे आलमन इन खां मना कयो पर जेकॾहिं इश्क करणो आहे त पोइ रब पंहिंजो महबूब मोहम्मद करीम मोकिलियो आला हज़रत अज़ीम अल बरकत इमाम अहमद रज़ा फाज़िल बेरेलवी रहमतुल्लाह तआला अलैहि ने फरमायो सरवर कहूं के मालिको मौला कहूं तुझे सरवर कहूं के मालिको अल्लाह जी ज़ात बाबरकात रब वा खालिक पर अल्लाह जी ज़ात बाबरकात के सैयद कोन चइबो अब आई चइबो त अल्लाह सैयदा सरदार न सरदारी रब बानन खे ॾिनी आमिना जो लाल वाह वाह माना मुस्तफा जी ज़ात बाबरकात जे लाइ अहिड़ी शइ जेका अल्लाह जी ज़ात बाबरकात जे लाइ रवा कान्हे का पर मखलूक में ॿियनि जे लाइ उहे लफ़्ज़ इस्तेमाल थिए थो त उन्हनि तारीफ़ वारनि जुमलनि ऐं लफ़्ज़नि ऐं लक़बनि में सभ खां वधीक जेकॾहिं मुस्तहक़ ज़ात आहे त आमिना जे लालनी आहे आला हज़रत ने फरमाए थो सरवर कहूं के मालिको मौला कहूं तुझे गुले ज़ैबा कहूं तुझे सरवर कहूं के मालिको अल्लाह तेरे जिस्मे मुनव्वर जिस्म का पाक पर मुस्तफा के रब जिस्म सही मोकिलियो लेकिन अल्लाह तेरे जिस्म मुनव्वर की ताबिशें ऐ जाने जाने तजल्ला तजल्ला कहूं तुझे माना ईद जे त अल्लाह जिस्म खां पाका पर मुस्तफा जी ज़ात बाबरकात खे अल्लाह जिस्म ॾेई मोकिलियो आहे
फरहान के हबीब के तवा त ई महबूब जाना या आम जिस्म जो मालिकान चमन थो तो हबीब के रब अहरो जिस्म ॾिनो जेको हम वक्त अल्लाह जे नूर जे तजल्लन जो महवर ऐं मरकज़ आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुजरिम हो अपने अफ़्व का सामान करूं शवा सामान करूं शवा यानी शफी रोज़े जज़ा का कहूँ तुझे यानी शफी रोज़े जज़ा का कहूँ तुझे तेरे तो मस्त आए तनाही से बरी हैरान हूँ मेरे शाह में क्या क्या कहूँ तुझे सरवर कहूँ के माल को सुभान अल्लाह नाराए तकबीर तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीर नाराए हैदरी नाराए हिदायत उलमाए अहले सुन्नत तरे अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह ईमान वारो अल्लाह जी ज़ात बाबरकात सां तमाम घणी मोहब्बत कंदो पर रसूलुल्लाह सां इश्क हबीब जी ज़ात बाबरकात सां मोहब्बत इहा हकीकत में रब जी मोहब्बत मशहूर हदीस मुबारक है बुखारी शरीफ जी हजरत सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी खिदमत में एकड़ो सहाबी सगोरो आयो पुछा कि मत साहत या रसूल अल्लाह ए अल्लाह जा हबीब क़यामत कदे ईंदी जागो था पुछा कि सी क़यामत कदे ईंदी नबी सी फरमायो हल अक़लहा क़यामत जी पुछा तो करी भला उन जी तैयारी कई थी क़यामत जे लाइ समर को गॾु कान सां गॾु खणो अथई हालांकि साहबिया उन वटि नमाज़ूं बि आहिनि उन वटि रोज़ा बि आहिनि उन वटि ख़ैर ख़ैरात बि आहे उन वटि चङायूं आहिनि हू गुनाहनि खां पंहिंजे पाण खे बचाए ज़िंदगी गुज़ारे पियो हबीब जी ख़िदमत में रहे पियो मुस्तफ़ा जा दीदार करे पियो उन वटि हर शइ हुई पर नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ो करे कि भला तैयारी त मुंहिंजी एतिरी कान्हे का नबी से फरमाईंदा भला पुछा पियो करी त क़यामत कॾहिं ईंदी कुझु तुंहिंजे गठड़ीअ में कुझु झोलीअ में आहे अर्ज़ थो करे त हिकिड़ी ॻाल्हि आहे उहिब्बुल्लाह व रसूलहू साईं ॿी का ॻाल्हि कान्हे का बसि हिकिड़ी ॻाल्हि आहे त अल्लाह ऐं उन जे रसूल सां मोहब्बत छा मोहब्बत अल्लाह ऐं उन जे रसूल सां मोहब्बत नबी पाक जॾहिं उन जो जज़्बो ॿुधो मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन खे फरमायो त पोइ परेशान न थी अल मरउ मअ मन अहब जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उहो उन सां गॾु और इहा हदीस ऐसे पूरी थी बुखारी जा लफ्ज़ हज़रत अनस बिन मालिक चवे थो त वल्लाह मा फरहना फरहन शदीदन क़त यानी एॾी ख़ुशी असांखे इन खां अॻे कॾहिं कान थी जेॾी ख़ुशी आमिना जे लाल जे लफ़्ज़नि सां थी पई जो पुछण वारो हिकिड़ो हो जवाब आमिना जे लाल उन खे ॾिनो पर सामान असां सभिनी जे लाइ ठही वई जो नबी पाक उन खे फरमायो त अल मरउ मअ मन अहब जंहिंजी जंहिंसां मोहब्बत
मोहब्बत हूंदी पोइ उन सां गॾु हूंदो बस मुस्तफा करीम फरमायो अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु चवे थो त असां सभई सहाबी नबी पाक अलैहि सलातो सलाम सां तमाम घणी मोहब्बत कंदा हुयासीं जॾहिं जो इहे लफ़्ज़ ॿुधासीं मुस्तफा करीम जी ज़ुबान मां पक थी पई त बस असांखे क़यामत जे ॾिहाड़े को कोई कोन्हे को छो त आमिना जे लाल सां मोहब्बत आहे ऐं मुस्तफा फरमायो आहे त जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी उहो उन सां गॾु हूंदो हज़रत अनस थो चवे त मूंखे पक थी वई त क़यामत में असीं रसूलुल्लाह सां गॾु हूंदासीं इन ई सां ज़ुमनन हदीस पाक मुस्लिम शरीफ में आहे हज़रत रबिया जेको रसूलुल्लाह खे वुज़ू पियो कराए रोज़ फजर वारे टाइम ते हबीब जी ज़ात बाबरकात जी ख़िदमत में अची तहज्जुद जे लाइ मुस्तफा खे उथारे हबीब खे वुज़ू कराए हज़रत रबिया खे चयो त आमिना जे लाल जो हीअं रहमत जो दरिया जोश में आयो मुस्तफा करीम मूंखे चयो हबीब हुकुम ॾिनो सल रबिया ए रबिया घुर छा खपई हज़रत रबिया खे चयो त मा सअलतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मालन वला औलादन मां नबी पाक खां न माल जो सवाल पियो करे सघां न औलाद जो सवाल पियो सघां औलाद लाइ फर्मा बरदार थे अला नाफरमान थे माल मिल्कियत ॿियनि जे हथनि में हलियो वेंदो धन दौलत हिते रहिजी वेंदी बिल्डिंगूं ॿियनि जे हवाले थी वेंदियूं सवाल अहिड़ो कयां जो बसि दुनिया में मिली पवे आख़िरत में मिली पवे इहे सोचे नबी पाक खे ई कोन चयुमि त मूंखे जन्नत खपे नबी पाक अलैहि सलातो सलाम हुकुम फरमाईंदा हा त अल्लाह खां जन्नत जो सुवाल अदा कयो मां नबी पाक खे अर्ज़ कयो असअलुका मुराफ़क़तक फिल जन्नह या रसूल अल्लाह सुवाल हिकिड़ो ई आहे त जन्नत खपे पर उहा ड्यूटी जेका हिते पियो ॾियां इहा ई ड्यूटी जन्नत में बि मिली पवे हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अबा गैर ज़ालिक अञा कुझु खपई या बस क़िबला बस जे इहो मिली पियो त हाणे उन खां पोइ गंजा हाणे पुछण वारो सहाबी आहे गारंटी ॾियण वारो आमिना जो लाल आहे असां ई तव्हां बहिराणी जा माण्हू रुगो ख्वाब में थोरो इशारो थी पवे लतीफ़ साईं हीअं कयो त असां चवंदासीं बाबा सचो लतीफ़ आहे मां लतीफ़ ख्वाब में आयो फलां बुजुर्ग के ख्वाब में आयो फलां शे मो ख्वाब में ॾिठी आहे ओ मौजा दाई कोने को इत्तिबा फरमा बरदारी हबीब जो तरीक़ो मुस्तफा जो सुन्नतूं हबीब सां हुब ऐं मोहब्बत जो तकाज़ाऊं लाज़मी आहिनि जेकॾहिं ईअं असां मिली पंहिंजे ख़ुशफ़हमीअ में आहियूं त इहा ख़ुशफ़हमी त काफ़रनि खे बि हुई वलौ यरल्लज़ीन ज़लमू इज़ यरौनल अज़ाब अन्नल क़ुव्वत लिल्लाहि जमीआ व अन्नल्लाह शदीदुल अज़ाब जॾहिं जो इहे ज़ालिम माण्हू माना काफ़िर बेदीन मुशरिक गुस्ताख़ बेअदब अज़ाब ॾिसंदा अल्लाह जी ज़ात बाबरकात जो अज़ाब ॾिसण रब जी नाराज़गी ॾिसण क़हारियत ॾिसण इहो मौजादा ई कोन्हे को त मिड़ई ख़ैर आहे मिड़ई का ई शइ आहे मिड़ई का फर्ज़िया किसो ई कहाणी आहे अन्नल क़ुव्वत लिल्लाहि जमीआ सॼी जा सॼी ताक़त अल्लाह जे लाइ आहे अन्नल्लाह शदीदुल अज़ाब रब तमाम घणो सख़्त अज़ाब ॾियण वारो आहे इस्तबर्रा अल्लज़ीन तबिऊ मिनल्लज़ीन तबऊ व रअबुल अज़ाब व तक़त्तअत बिहिमुल अस्बाब जॾहिं जो काफ़िर जिन बुतनि जी पूॼा कनि था ऐं उहे बुत क़यामत में हुननि खां बेज़ार थी वेंदा असां त पाण अज़ाब में गिरफ़्तार आहियूं तव्हांखे अज़ाब खां कीअं छॾाईंदासीं इन जे करे हलिया वञो असांखे पंहिंजी लॻी पई आहे तव्हां वञी पंहिंजी क़बर पंहिंजो अज़ाब पंहिंजी क़यामत पंहिंजो महशर पाण वञी बचायो
अलीहिमुल अस्बाब उन टाइम ते वे रिश्ता नाता यानी ताल्लुक दारू सब खत्म थी वियो वक़ाल الذين اتبعوا لو أن لنا كرة فنتبرأ منهم كما تبرأوا منا उते काफ़र चवंदा जीअं पुत असां खां हेॾे बेज़ार थिया आहिनि असांखे वरी दुनिया में मोकिलियो वञे असीं पुतन जी पूॼा कोन कंदासीं मौला असीं तुंहिंजी इबादत कंदासीं पर अल्लाह ताला फरमायो त बस जेको मौक़ो मिलियो हो उन मां तव्हां फ़ाइदो कोन वरितो कज़ालिक युरीहिमुल्लाहु अअमालहुम हसरातिन अलैहिम वमा हुम बिखारिजीन मिनन सुभान अल्लाह अल्लाह से हसरत ॾेखारण लाइ माण्हुनि खे अमल ॾेखारींदो ॾिस तो ज़िंदगी कीअं गुज़ारी कीअं तो ज़िंदगी गुज़ारी 60 साल तोखे हयाती ॾिनमि पर फजर पढ़ी ज़ोहर जे लाइ तोले टाइम हो असर मगरिब करे तो पढ़ी अची कॾहिं तो नित फिटाए इशा जी डिगी नमाज़ी फजर जे लाइ वरी उथो है कॾहिं तो नेक अमल कया हा उते त तो चयो हो त मिड़ई ख़ैर पर ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम मां पहिरीं अर्ज़ कयो बुखारी शरीफ जी हदीस पाक मुस्तफा जी ज़ात बाबरकात सॼी रात उभे पेरे बीठा हूंदा हा हबीब जी ज़ात बाबरकात जा पेर मुबारक सुजी पवंदा हा कॾहिं सियारे में पारो पवंदो हो पेरनि मुबारकनि ते पारो ॼमी पवे वरी उन्हनि में रत वहे माना पारो बर्फ जॾहिं पेरनि जे मथां ॼमे मुस्तफा जी ज़ात बाबरकात जे पेरनि मुबारकनि मां रत वहे लिफूं पइजी वञनि पर हबीब जी ज़ात बाबरकात इबादत तर्क न फरमाईन इबादत वारे सिलसिले खे जारी रखनि सैयदा उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा अर्ज़ करे लियग़फिर लकल्लाहु मा तक़द्दम मिन ज़म्बिका व मा तअख़र साईं तुंहिंजे सदके अल्लाह तुंहिंजे अॻियनि पोयनि जा गुनाह ख़ताऊं लग़्ज़िशूं रब तुंहिंजनि अॻियनि पोयनि जूं बख़्श करे छॾियूं तूं मासूम आहीं ख़ता जो इरादो बि तोखे कोन थींदो आहे पोइ एॾी पंहिंजे पाण खे तकलीफ़ छो ठारियो मुस्तफा फरमाईंदा अफला अकून अब्दन शकूरा ओ आयशा सिद्दीका छो भला मां अल्लाह जी ज़ात बाबरकात जो शुक्रगुज़ार माण्हू छो न थिया छो न रब जो शुक्र कयां जो रब मुंहिंजे हेॾियूं महिरबानियूं करे छॾियूं आहिनि माना या फर्ज़ी इबादत कान हुई नफ़ली इबादत हुई छा हुई ॻाल्हायो छा आहे नफ़ली इबादत नबी से फरमाइनि छा अल्लाह जो शुक्र न कयां रब एॾी मूं ते करम नवाज़ी कई आहे रब एॾी मूं ते महिरबानी कई आहे जॾहिं महबूब नफ़ली इबादत जे लाइ एॾो एहतमाम पियो करे त मुस्तफा फर्ज़ी नमाज़ुनि जे लाइ केॾो न इंतज़ाम कयो हूंदो बुखारी शरीफ में हदीस पाक आहे त हिकु या ॿ मौक़ा अहिड़ा हा जिन जे 4 या 5 अहिड़ियूं नमाज़ूं हुयूं जो मुस्तफा करीम जूं क़ज़ा थियूं हुयूं कंहिं ग़ज़वा तां हबीब मोटिया हा रात के आखिरी पहर में मुस्तफा आरामी थिया हा हज़रत बिलाल के पाण फरमायूं त बिलाल फजर की नमाज़ ते उथार जा हज़रत बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु के निंड अची वई ॿिया सहाबी बि सुता पिया अख तॾहिं खुली जॾहिं इशराक जो टाइम अची थियो पहिरीं उथियो हज़रत बिलाल नबी पाक के वञी उथारी मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात जो अखियूं मुबारक खोलियूं नबी पाक फरमायो बिलाल ही छा सिज त अची इशराक वारे काश्त वारे टाइम ते अची पहुतो आहे फजर वारे टाइम ते कोन उथारी हथ ॿधी अर्ज़ कई कि बिलाल मूंखे गहरी निंड अची वई मां त कोन उथुसि पर ॿियो बि कोन उथियो आमिना जे लाल फरमायो हलो फजर जी नमाज़ पढ़णी आहे जमात सां पढ़णी आहे पर हिन जाइ ते न अॻिते हली ॿी जाइ ते हली नमाज़ पढ़ो छो त हिन जाइ ते निंड जे करे असां खां वक़्ती नमाज़ वई हली आहे ओ मुसलमान असां के त परवाही काहे
नमाज़ूं हलियूं वञनि, फज्र हली वञे, इशा हली वञे, ज़ोहर हली वञे, हफ़्तनि जा हफ़्ता नमाज़ न पढ़ूं पोइ बि परवाह कान्हे, पर पोइ बि चवंदासीं त साईं तावीज़ लिखी ॾे, रोज़ीअ में बरकत कान्हे का। साईं भला तावीज़ अहिड़ो को हिसाब कर, कमाया थो 60-70 हज़ार रुपया पगार आहे, मुंहिंजो नंढो बि दुकान ते बीठो आहे, मां मुंहिंजे पास हिकिड़ो ॿ टे कारोबार बि आहिनि, सरकारी ड्यूटी बि आहे, लख ॾेढ लख आमदनी आहे, पर साईं वरी बि को तावीज़ लिखी ॾे त का मन मुंहिंजी पूरी थिए, का बरकत पवे। ओ मौजा बरकत इन तावीज़ में कान्हे, बरकत सजदे में आहे, बरकत नमाज़ में आहे, बरकत अल्लाह जे कलाम में आहे, बरकत मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात जे अहकामात ते अमल करण में आहे। आला हज़रत फरमायो हबीब जी ज़ात बाबरकात जे लाना उनकी महकने दिल के गुलचे खिला दिए जिस राह चल दिए, जिस राह चल दिए, ऊंचे बसा दिए उनकी महकने दिल के। और मेरे करीम से कतरा किसी ने मांगा, दरिया बहा दिए, दरिया बहा दिए, दुर्बे बहा दिए, उनकी महकने महबूब जो ज़िक्र ॿुधण सां सीनो ठरे थो। जे महबूब जे तरीक़े ते हलंदासीं त पोइ केॾी न महिरबानी। अल्लाह हरे नबी अब भी नस्ल रो रो के मुस्तफा ने, रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए, उनकी महकने दिल के गुलचे बसा दिए, जिस राह चल दिए। खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आमिना जे लाल सां ख़ुतबा कई त नबी जे सहाबन कई। हज़रत उरवा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो कंहिं जंग में काफ़रनि मूंखे जासूस बणाए मोकिलियो त तूं वञ ॾिसी आ त मुस्लमाननि जे नबीअ सां मुस्लमाननि जी मोहब्बत केतिरी आहे। हज़रत उरवा बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था मां विस ऐं हाल हक़ीक़त ॾिठुमि, ॾिसण खां पोइ अची काफ़रनि खे मूं चयो त हिननि जे अॻियां तव्हांजी दाल कान करणी, हिननि जे अॻियां तव्हांजो वस कोन हलंदो। चयो त कीअं? जे मां हैरान आहियां, कैसर कसरा रूम जा बादशाह, ईरान ऐं फारस जा बादशाह, उन्हनि बादशाहनि जे दरबारुनि में मां पाण वेठो आहियां ऐं उन्हनि जूं दरबारूं मूं ॾिठियूं आहिनि, पर हैरत कंहिं बि बादशाह
बादशाह जी उन जी दरबार में रहण वारा एडी इज्जत कोन था कन जेडी मोहम्मद दा सहाबी मुस्तफा जो अदब था कन उन्हनि चयो त कीअं कि हैरत जो मुस्तफा करीम जे करे पंहिंजो नक मुबारक साफ़ पियो करे या वात मुबारक मां लुआबे दहन जे हबीब जी ज़ात बाबरकात कढन पिया मां के बादशाह जी अली दरबार न ॾिठी ही अजीब आहिनि जो ओ नक मुबारक जो पानी ऐं लुआबे दहन महबूब जी वात मुबारक वारो पानी ज़मीन ते किरण कोन पिया ॾियनि उहो बि झटे को पंहिंजे मुंहं खे पियो हणे को पंहिंजे दाढ़ीअ खे महबूब जॾहिं वुज़ू पियो करे त इएं दीवाना हुआ उन पाणीअ खे पिया झटीन ॼण त को प्यासो माण्हू ग़रीब हुजे जंहिंखे का खाइण पीअण जी शइ उछलाए ॾिजे ऐं हू वीचारो झटे उनखे खणी चओ त मुस्तहक़ आहे उनखे उनजी ज़रूरत आहे ही उन खां वधीक प्यासा आगो पाणीअ जो थोरो बि ज़मीन ते किरण कोन पिया ॾियनि अञा हैरत तॾहिं थी मुस्तफा करीम तंगी ॾियनि या हबीब जी ज़ात बाबरकात हलक पिया कराइनि हुदैबिया जे मौके ते हज्जतुल वदा जे मौके ते पर महबूब जी ज़ात बाबरकात जा वार मुबारक सहाबी सगोरा ज़मीन ते किरण कोन पिया ॾियनि जंग यरमूक में जॾहिं नस्तूरा वॾो मल्ल पहलवान हो ख़ालिद बिन वलीद सां विढ़े पियो हज़रत ख़ालिद बिन वलीद सिपह सालार हुयो उन नस्तूरा सां जेको जंग यरमूक में कुफार जे तरफ़ा वॾो दिलेर बहादुर माण्हू हुयो वॾो पहलवान माण्हू हुयो ख़ालिद बिन वलीद उन सां विढ़ंदे विढ़ंदे जॾहिं जो कुझु देर गुज़री उन हज़रत ख़ालिद बिन वलीद खे पुठियां खां ईअं पकड़ियो पकड़ी त ख़ालिद बिन वलीद जी टोपी मुबारक ज़मीन ते वञी किरी जीअं ज़मीन ते किरी ख़ालिद बिन वलीद पंहिंजा हथ छॾिया बजाए इन जे जो पंहिंजे पाण खे छॾाए ख़ालिद झुकी उन टोपीअ ॾे पियो वञे नस्तूरा चवे थो त ख़ालिद बेवकूफ़ आहे तुंहिंजी शिकस्त जी कामयाबी ते जंग जो नक्शो मौजूद आहे तूं बजाए मूंखे खेराइण जे तूं पाण किरी या टोपी पियो खणी ख़ालिद बिन वलीद चए थो त इहा टोपी आहे जंहिंजे सदके रब मूंखे हर मैदान में कामयाबी ॾींदो आहे हज्जतुल वदा जे मौके ते मुस्तफा ने हलक ते कराई नबी पाक मूंखे सदे वारन जो गुच्छो मुबारक ॾिनो हो फरमायो हो त ख़ालिद ही संभाले रख हज़रत ख़ालिद चए थो त मां ओॾी महल टोपीअ में रखियो नबी पाक मूंखे फरमायो त ख़ालिद छा थो करी मुआज़ चयो त सही तव्हां खां पोइ मूंखे जंगियूं नसीब थींदियूं तव्हां अलाए गॾु हुजो न इहा टोपी पाए जंग विढ़ंदुसि यकीन रब मूंखे कामयाबी ॾींदो मुस्तफा करीम मूंखे फरमायो ख़ालिद मां मोहम्मद तोखे लिखी थो ॾेई छॾियां जंहिं जंग में इहा टोपी तुंहिंजे मथे ते हूंदी मुंहिंजे वारनि जी बरकत सां रब तोखे बरकतूं अता फरमाईंदो जेके वारनि मुबारकनि सां जिस्म जे पाणी मुबारक सां एतिरी मोहब्बत कनि था उहे मुस्तफा जे अहकामात तां हबीब जी ज़ात बाबरकात जे उन ॾिसल तरीक़े ते बि एतिरी मोहब्बत कनि था इन जे करे मौजा ता हबीब सां मोहब्बत हुजे हबीब जी उन निस्बत वारी शइ सां मोहब्बत हुजे असां सहाबा सां अहल बैत सां वलियन सां मुर्शिदन सां जेकॾहिं मोहब्बत कयूं था त सिर्फ़ इन जे करे त रसूलुल्लाह सां उन्हनि जी निस्बत आहे पोइ जंहिं शइ जी निस्बत मुस्तफा सां आहे सुन्नत जमात वारो उन शइ सां मोहब्बत कंदो आहे
पर रुगो ज़ुबानी मोहब्बत न अमली तौर ते बि असां मैदान ते अचूं नमाज़ जी पाबंदी हुजे वॾे नंढे जो ख़्याल हुजे माउ पीउ जी फर्मा बरदारी हुजे नेक अमल कजनि अहिड़ा अमल कजनि जिन सां मुस्तफ़ा राज़ी रहे उन्हनि अमलनि खां बचिजे जिन सां मुस्तफ़ा करीम जे नाराज़ पे जो को शुबहो बि थी पवे ग़ुलाम नबी रहमतुल्लाह तआला अलैहि करे फरमायो त मोहब्बत मोहजन कुसूरन जी करे मोहब्बत खारसी मोहजन कुसूरन जी करे पालसा मोहजन कुसूरन जे करे मोहब्बत खारसी हाय फिकरात में झूरे फिराक में झूर क्यों मिस्कीन जो फरियाद ना मंजूर क्यों ये कया काडे बया अपनी नखो धारो दरे मोहजन कुसूरन जे करे मोहब्बत खारसी मोहजन कुसूरन जे सदका सदका परे सुनल दसर जे ही न को कोई परचाया सिखो खबनी परचे न थो सिर बनिया सब कुछ बनिया हर घाट मोहब्बत खारसी सूरन जे करे हज़रत पीर महर शाह गोरवी रहमतुल्लाह तआला अलैहि जे लाइ दुआ त बुज़ुर्ग खे केतिरी भेरा जागंदे रसूलुल्लाह जो दीदार पाण मक्के पाक खां मदीने पाक ॾे विया पिए हिकिड़ी वादी आहे उन वादीअ मां हीअं गुज़रिया त महसूस थियो त महबूब अचे सुभान हीअं जो कंद मुबारक मथो मुबारक मथे खई त आमिना जा लाल तख्त मुबारक ते सवार हा हबीब खे अर्ज़ की त क़िबला हेठ लही अचो का मां मिस्कीन ते बि का महिरबानी थे पाण फरमाइनि था महर अली अॼु मां मोहम्मद तुंहिंजो महिमान न आहियां क़िबला सी छो पाण फरमाइनि मां अॼु तो टे पहरी जी नमाज़ पढ़ी आहे हा क़िबला पढ़ी पर उन टे पहरी जी नमाज़ 4 रकातूं सुन्नतूं पढ़ी न क़िबला अॼु मां उहे कोन पढ़ी छो साईं सफ़र में हुयुसि मां सोचियो त फर्ज़ बि 2 रकातूं कसर पढ़णो आहे इन जे करे सुन्नतूं कोन पढ़ियो मुस्तफ़ा फरमायो महर अली तो में ऐं ॿियनि में फ़र्क़ु तूं जे करे न सुन्नतूं छॾींदे ॿिया वाजिब छॾींदा तूं वाजिब छॾींदे ॿिया फर्ज़ छॾींदा तूं फर्ज़ छॾींदे त ॿिया मस्जिद ॾे नमाज़ ॾे वेझो ई कोन ईंदा ॿियनि सां लेखो कोन्हे लेखो तोसां आहे पहिरियों ऐं आख़िरी भेरो माफ़ी अथई वरी कॾहिं सुन्नत न छॾिजा मलफूज़ा शरीफ में आहे हज़रत पीसी रोज़े रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन रमज़ान शरीफ जो महीनो पीसी सरदार जिन जी घर वारी वफ़ात करे वई पाण एतिकाफ़ में हा 2 साहबज़ादनि खे घुरायो पीसी सिबगतुल्लाह शाह अव्वल पीसी दजर वारा ऐं ॿियो
साहबजादो हो पाण बिनी के घुरायो पाण फरमा बिनी जी ड्यूटी आ तमाजी अमल साण गुज़ारे वई आ उन जी तजहीज़ तकफीन तदफीन जनाज़ो या तमाजी जिम्मेदारी उन जो क़बला ठीक आ उन गुस्ल जो इंतजाम करारायो तकफीन जो इंतजाम करारायो नमाज जनाजा जे ला हज़रत पीसी रोज़े गनी रहमतुल्लाह तआला अलैह पाण मस्जिद शरीफ मां बाहर निकला एतिकाफ कोन तोड़ियो नमाज जनाजा पाण पढ़ायो नमाज जनाजा पढ़ाए वरी पाण एतिकाफ में मस्जिद शरीफ में अंदर दाखिल थी वया जेको एतिकाफ हो उनके तोड़ियो कोन बरकरार रखियो उनके शरीयत जी इजाजत ऐं इबाहत मुताबिक नमाज जनाजा में शरीक थिया असर जी नमाज ज़ोहर जी नमाज जो टाइम विच में गुज़री वियो पोइ नमाज़ी जनाज़ा थी ज़ोहर जी नमाज खां बाद में असर जे टाइम ते हज़रत पीसी रोज़े गनी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे हिकिड़े साहबजादे खे देर सां नमाज पढ़ंदे ॾिठो माना ज़ोहर जी नमाज जमात सां थी हुई 2-2.5 कलाक गुज़री विया उन खां पोइ साहबजादे अकेले नमाज में पढ़ी जॾहिं नमाज ख़त्म थी त पाण ख़लीफ़े खे चयूं त साहबजादे खे सॾु कयो साहबजादो आयो पाण फरमायो ज़ोहर जी नमाज कान पढ़ी अर्ज़ की क़िबला वालिदा वफ़ात करे वई तव्हां हुकुम कयो तजहीद तकफीन तदफीन जनाज़ो तव्हां जे हवाले आ असां सुबुह लाॻू उन कम में हुआसीं अहसन तरीक़े सां वो कम कयोसीं पर ज़ोहर जी नमाज खां अॻे मां वञी इहे चेल सिधी करण जे लाइ खट ते लेटुसि जीअं लेटुसि त अख लॻी वई निंड अची वई जीअं उथियो आहियां बसि ईअं वेझी सिंधी कपिड़ा मटाए अची नमाज पढ़ी अथमि हज़रत पीसी रोज़े गनी फरमायो त सिबगतुल्लाह शाह त तो जहिड़ो जेका जिम्मेदारी तो वटि हुई उहा जिम्मेदारी हुन खे बि ॾिनीसीं न पर हुन उहा जिम्मेदारी बि अदा कई त अल्लाह जो फर्ज़ बि अदा कई तव्हां माण्हू केरु थींदा आहियो जो अल्लाह जे फर्ज़ खे पुठी ॾियो दुनिया जे माण्हुनि जा हक़ पोइ आहिनि पहिरीं अल्लाह जो हक़ तव्हां मतां ईअं सम्झो त असां नमाज़ूं न पढ़ूं ऐं क़यामत में मोहम्मद राशिद छॾाईंदो त इहा तव्हांजी ग़लतफ़हमी आहे नमाज़ जो हिसाब किताब तव्हांखे बि ॾियणो आहे त मां मोहम्मद राशिद खे बि ॾियां पीसी रोज़े गनी जेको फरमायो त 5 वक्त नमाज 2 टाइम ज़िक्र मुंहिंजा मुरीद तूं कर बा सेरानी जे हेठां कयो सुतो पियो जो तुंहिंजी क़ब्र हशर जो ज़ामन मां मोहम्मद राशिद सुभान अल्लाह हाणे इन मां पोइ असांजा कई वीचारा फ़क़ीर चवंदा माना पोइ व्याज भले खाओ माना पोइ जुआ ये आंकड़ा ये पर्चियूं भले वठूं शराब जा कुत्ता भले पिया हलाइनि चोरी चिकारी भले पई हले नमाज पढ़ंदासीं ज़िक्र कंदासीं बाक़ी किन कमनि खे वेझो न वेंदासीं छो त पीसी फरमाए छॾियो हाणे ॿोली बि भले कुझु बि कनि मौजादा ईअं कोन्हे बुखारी शरीफ़ जी हदीस पाक नबी सी फरमायो हज़रत अबू हुरैरा खे त वञी ऐलान कर जंहिं कलमो पढ़ियो जन्नती जंहिं कलमो पढ़ियो जन्नती जंहिं कलमो पढ़ियो जन्नती हज़रत अबू हुरैरा वञी ऐलान कयो त पहिरियों आवाज़ ॿुधण वारो हज़रत उमर फारूक हुयो हीअं जो हथ ईअं मिलाए हज़रत उमर अबू हुरैरा खे जो सीने ते धक आयो हज़रत अबू हुरैरा वञी पोइते किरियो हज़रत उमर जो छा थो चई किसी तमाम पियो जंहिं कलमो पढ़ियो जन्नत में वेंदो जंहिं कलमो पढ़ियो जन्नत में वेंदो हज़रत उमर जो बाबा जो नमाज़ूं रोज़ा ज़कातूं हज ये खैर खैरात नेक अमल ये जा काॾे वींदा बस कलमो पढ़ी वियो जन्नत में कलमो पढ़ी वियो जन्नत में हज़रत उमर खे हज़रत अबू हुरैरा जो मां पाण कोन पियो चवां आमना जे लाल जो हुकुम आहे हज़रत उमर तो चवे हल मां बि तो हला रसूलुल्लाह जे तूं बि त हल मां तो हली ॻाल्हायां वाह उमर हज़रत उमर नबी सीड़े आयो क़िबला तव्हां चयो हा सी मूं चयो हज़रत अबू हुरैरा अॻु बि शिकायत ॾे वेठो नबी करीम अलैहि सलातो वसलाम जी ज़ात मां बरकात फरमाईंदा उमर अबू हुरैरा खे ॻाल्हि वॾे हा साईं पर ग़लती भेण जी आहे चवे पियो त ला इलाहा इल्लल्लाह चओ त जन्नत तव्हांजी आहे जन्नत तव्हांजी आहे जन्नत तव्हांजी आहे नबी सी फरमाईंदा हा मां ईअं चयो आहे हज़रत उमर थो चवे यतकिलू या रसूल अल्लाह जे अहिड़ी ॻाल्हि आहे त भरवसो रखी वेही रहंदा नमाज़
नमाज़ुन दे वेझो कोन वेंदा, ज़कातुन दे वेझो कोन वेंदा, रोज़न दे वेझो कोन वेंदा। नबी सी फरमाईंदा उमर तू बि सही आ, अबू हुरैरा बि सही आ। मां मोहम्मद अबू हुरैरा खे हथ में पंहिंजी पेज़ार मुबारक विरणी आ, लठ मुबारक विरणी आ। माना ज़ुबान सां त इहो आ त जंहिं कलमो पढ़ियो उहो जन्नती आ। हक़ीक़त में जंहिंजी लठ ऐं पेज़ार मुंहिंजे हथ में आ उनजी ग़ुलामी बि करणी आहे, उनजे तरीक़े खे बि अपनाइणो आहे। असां ई तव्हां वटि उहे तरीक़ा छॾे विया आहिनि। असां ई तव्हां चऊं था त शॉर्टकट मिली पवे, मीलाद जी महफ़िल रखूं, साईं अयूब साहब लिखी ॾे त मां जन्नती आहियां, बसि मीलाद कयूं बसि जन्नती। हाणे ॿी का शइ कान्हे करणी। ओ सुन्नत जमात वारो, आले सुन्नत जे आलमनि सां पंहिंजे मसलक सां माण्हू न खिलायो, माण्हू न खिलायो। माण्हू असांखे चवनि था, जेके माण्हू प्रोग्रामनि में अचनि था साल हर साल नमाज़ छो कोन था पढ़नि, कोई नमाज़ी छो कोन था थियनि। असां दुख में चवंदा आहियूं बदकिस्मती आहे उन्हनि जी जो महफ़िल में हर अटेंड थिए, मीलाद में हर मीलाद में अचिजे, पर उन खां पोइ बि जेकॾहिं नमाज़ वारे पासे ॾे लाड़ो कोन्हे, तंहिंजी माना उहा रग साई अञा कान थी आहे। जेका रग साई थियणु खपे, जो हबीब जो ज़िक्र हुजे। आला फरमान उनकी महक ने दिल के गुंजे खिला दिए हैं, जिस राह चल दिए हैं ऊंचे बसा दिए हैं। जे मुस्तफा जे ज़िक्र सां तुंहिंजी दिल बेदार नथी थिए त इहा तुंहिंजी बदकिस्मती थी पवंदी। पंहिंजी क़िस्मत खे सुजाग कर, पंहिंजी क़िस्मत खे बेदार कर, दुआ घुर रब मीलाद जे सदके तोखे पक्को नमाज़ी बणाए छॾे, मां पीउ जो फर्मा बरदार बणाए छॾे। मौजादा इन जे करे मैसर फरमायो मोहब विया मूं खारुसी मोहजन कसूरनि जे करे। माना असां जूं ग़लतियूं अहिड़ियूं, असां जूं कोताहियूं अहिड़ियूं, असां जूं कमियूं अहिड़ियूं, असांजा गुनाह अहिड़ा जो इहे न त असांजे कमियुनि कोताहियुनि जे करे मुस्तफा करीम नाराज़ थी वियो हुजे। जे हबीब नाराज़ आ त पोइ मौजादा का शइ असांखे फ़ाइदो कान ॾींदी, बसि शल मुस्तफा जी ज़ात बाबरकात राज़ी हुजे। अल्लाह जो हबीब जेकॾहिं राज़ी आहे, बसि महबूब जी ज़ात बाबरकात राज़ी थी पवे, मुस्तफा करीम जी ज़ात बाबरकात जो रज़ामंदो मिली पवे। हिननि मीलाद जे महफ़िलुनि जो मुनाक़िद करण जो मक़सदु ई इहो आहे। असां ईअं मिड़ी तव्हांखे ख़याली पुलाउ न, उहे त काफ़िर बि हूंदा हुआ। वमिन अन्नास मन यत्तखिज़ु मिन दूनिल्लाहि अंदादन युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह पर वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। ऐं जंहिंजी अल्लाह सां मोहब्बत हूंदी आहे उन जे लाइ हुक्म आहे कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मुंहिंजा महबूब तूं फरमा जे करे अल्लाह सां मोहब्बत जी दावा आहे त पोइ अचो मां मोहम्मद जी ग़ुलामी इख्तियार कयो। तव्हांखे दावा करण जी ज़रूरत कान्हे का, रब जो ऐलान आहे जेको मुस्तफा जो थी पियो काइनात हुन जी थी पई। अल्लाह सी जल्ल शानो शरम जी तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। साईं उस्तादुल हुफ़ाज़ हाफ़िज़ साईं कारी अल्लामा साईं मोहम्मद खान हिंगोर जो सिकंदरी दामत बरकातुल आलिया ऐं जामा नूर मोहम्मदी मस्जिद जी इंतजामिया कमेटी मोहब्बत वारा नौजवान दोस्त अहबाब जिन मोहब्बत सां शौक़ सां ज़ौक़ सां ये अज़ीम शान सालाना प्रोग्राम मुनाक़िद कयो आहे। अल्लाह से उन्हनि दोस्तनि जूं सभई मेहनतूं क़बूल फरमाए। रब करीम उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमाए। मुजादा अल्लाह सी जल्ल शानहू शल मुस्तफा करीम जी ग़ुलामी नसीब फरमाए। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुब्ब आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो इश्क नसीब फरमाए। वमा तौफीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।